नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में ख़बर शामिल कंदासीं त पुनहु गाज़ी बिरोही जी त शेख भिरकियो PPHI सेंटर भरपासे जे ॻोठणनि एहतजाज कंदे चयो आहे त डॉक्टर हिन इलाइक़े जी औरतुनि ॿारनि ऐं मरीज़नि लाइ मसीहा जो किरदारु अदा करे रही आहे। टंडो मोहम्मद खान में ख़बर आहे पुनहु गाज़ी बिरोही जी अवां ताईं पहुचनि पिया। शेख भिरकियो PPHI सेंटर भरपासे जे ॻोठणनि एहतजाज कंदे चयो त डॉक्टर हिन इलाइक़े जी औरतुनि ॿारनि मरीज़नि लाइ मसीहा जो किरदारु अदा करे रही आहे। मथस लगायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। एहतजाज कंदड़नि चयो त डॉक्टर हिना जी बदली हरगिज़ क़बूल न कई वेंदी ऐं जेकॾहिं अहिड़ो को फ़ैसिलो कयो वियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन मुतालबो कयो त सिहत मर्कज़नि ते अवाम सां इज़त ऐं एहतराम वारो रवैयो अख़्तियार कयो वञे, शिकायतुनि जी जाच शफ़ाफ़ नमूने कई वञे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ मुअसर उपाउ वरिता वञनि त जीअं अवाम जो एतमाद बहाल थी सघे।